जिए बिलाल पंजो वतन हबश जो छजई अबाणा छजई मिट्र मारवड़ा छजई परदेसी बणजी अचे मुझे दिलबर मोहम्मद जे कदमे किरियो आ मानू पुछन सा बिलाल भला हबश जो वतन कदे याद अचई तो या न पंजा मिट्र मारवड़ा याद अचई था या न पंजा अबाणा पंजा मारवड़ा याद अचई था या न चे तो सब घोर कयम दिलबर मोहम्मद करीम ता मुखा मुझो पिरी मौला लख से लख भेरा लो गुरुसे तरुसे वो लख भेरा लो गुरुसे तरुसे पिरिहा सुल क्यों थमे तो पिनी असा दिले बेपिरिया खेडनी सदनी असा दिले बेमदनिया खेडनी सदनी मुझा दोस्तो उन इश्क वारे बिलाल के मदीने वारे साईं पंजो बांगो मुकरर कयो आ ये बिलाल तू मुझी मस्जिद नबवी में बांग चो जो तुझा आवाज अर्शे मुअल्ला ताईं पहुंचन था मलाइक भी कलमो पढ़न सुभान अल्लाह मुझा दोस्तो बिलाल बांग चौंदो आ सोनो सरदार सामू हुंदो आ जेडी मल चौंदो आ अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह ता आंगुर खणी चौंदो आ ही थव अल्लाह जो रसूल ही थव मुझो पर जडे मुझे महबूब दुनिया ता पर्दो फरमायो जडे सोना हबीब वनी मज़ारे अनवर में जलवगर थिया त बिलाल रात दी रोए पियो बांग चवण बंद करे छड़ी ओ बिलाल दिल सिके थी तुझे आवाज बुधण जे ला वा बांग वरी चई बुधाए चे तो कीअं बांग चवा आंगुर के देखया इशारो का दे कया रात रोंदो आ नीह रोंदो आ मुझा दोस्तों केरी मल जबलन पहाड़न दे डोड़ी विंदो आ केरी मल ओ द जबल ते वनी पहाड़ के दिसी रोई रोई चोंदो आ आऊं त जबल तो ता घोरे वन्या जिते मुझा साईं रहने जिते मुझा साईं रहने अल्लाह से तड़शाल वसने आऊं त जबल तो ता घोरे वन्या जिते मुझा साईं रहने मदीने जे गलियुनि में घुमे मुझो महबूब किथे मुझो पुनल किथे कदे जबलन दे वने कदे जंगलन दे निकरी वने वणन का पूछे मुझो पुनल किथे मुझो महबूब किथे आखिर मदीने शरीफ के छडी मदीनो छडे ऐं मुल्क शाम दे हलियो हलब जे शहर में वनी रहियो आ मानन पूछो तो छो मदीनो छडी चंदा महबूब नजर न तो अचे किया मदीने में रहा जो पुनल जो दीदार न तो नजर अचे 6 महीना गुजरी वियस हलब जे शहर में एकड़ी रात सुतो पियो ख्वाब में मुझे महबूब जो दीदार थियो मदीने वारे साईं जी ज़ियारत थी आ ऐं हुजूर फरमाइन था बिलाल छा मुझे दिसण जी सिक न लगी थी ए बिलाल एतरी जुदाई कई थई मुझो मदीनो छडे वियो ही छा मुझे दिसण जी सिक न लगी थी
रात जो ख्वाब में ॾिठई जी अख खुलियसि रड़ करे रुनो आ लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या हबीब अल्लाह। माण्हुनि पुछो त सही बिलाल छा ॻाल्हि आहे? पर मैं तो अज बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नेणने जी फिटी मूंखे हो तो हर हर याद पियो। इश्क बारण बारिया मुतमाग मदीने जा सारिया इश्क बारण बारिया मुतमाग मदीने जा सारिया घोड़ा हिते कियां घारिया घोड़ा हिते कियां घारिया मूंखे घोट गोहर याद पियो अज बियादी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो। समझी तो शायद वरी महबूब ज़ाहिरी हयात मुबारक में आया है न जो मूंखे घुरायो अथनि उतो रोंदो रड़ियूं कंदो ताहू कंदो या रसूल अल्लाह मां हाज़िर आहियां मां अचां थो पियो अचां रोंदो दाहू कंदो फरियाद कंदो मदीने शरीफ में पहुतो आ जेॾी महिल मदीने में दाख़िल थियो मदीने वारनि खे ख़बर पई त बिलाल आयो त नंढड़ा ॿारड़ा पंहिंजे अमड़ियुनि खां पुछण लॻा त अम्मा बिलाल त आयो आहे मुस्तफा जो भांगो बिलाल आयो आहे भला मदीने वारो केॾी महिल ईंदो। महबूब जी ज़ियारत केॾी महिल थी हज़रत बिलाल दीवाना वार मदीने जे गिटियुनि मां डोड़ंदो भॼंदो सिधो हुज़ूर जे रोज़े अज़हर ते आयो मज़ारे अनवर ते चुम्मी ऐं महबूबन करीमन जे पाक रोज़े पाक ते बीह चंदो लब्बैक या रसूल अल्लाह मां शाम खां आयो आहियां सोना हाणे जलवो ॾेखार न मुंहिंजी ज़ियारत त कराए तुझे दर्शन काने मिठा मदनी कद हित थो वेहा कद हुत थो वेहा मन मेहर करी महबूब मिठा मन मेहर करी महबूब मिठा कद हित थो रोआ कद हुत थो रोआ मजबूर आया तुझी मोहब्बत में घर बार बचा सब विसीरी व्या पिनी परदेसिया जी पारत थई पिनी परदेसिया जी पारत थई कद हित थो सॼा कद हुत थो सॼा मन कहल करी महबूब मिठा कद हित थो रोआ कद हुत थो रोआ। मुंहिंजा दोस्तो बिलाल आयो पूरे मदीने में हुल्ल पइजी वियो आ त रसूलुल्लाह जो भांगो अॼु 6 महीननि खां पोइ वरी मोटी आयो आहे। मुझा दोस्तो मदीने वारन अर्ज कयो बिलाल अज उहा भांग चई बुधा जेका लजपाल मोहम्मद जे दौर में चवंदो हुए चो सल्लल्लाहु अलैहि या ओ बिलाल अज वरी उहा भांग चो जेका दिलबर नबी जे दौर में चवंदो हुए। बिलाल ज़ार ज़ार रोई चवण लगो मुखे भांग चवण जे लाइ नचो
जे बांग चवा अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जी अंगुर का देखना इशारो का देखया मुखे बांग जे ला नचो मुझा दोस्तों सपनी मदीने वारन सलाह कया त हसनैन करीमैन के चऊं उहे बिलाल के चवंदा त उन्हनि जी फरमाइश बिलाल न मोटाईंदो हसनैन के वठी आया इमाम हसन हुसैन आया ने बिलाल भाकुर थो पाए पेशानियूं थो चुमे मुझे मुस्तफा जा गुलाब जा गुलड़ा आया हजरत इमाम हसन इमाम हुसैन था फरमाए ने ओ चाचा बिलाल अज उहा बांग चई बुधा जेका नाने मुहम्मद करीम जे दौर में चवंदो हुए अज कन सिकन था उन्हें बांग बुधण जे लाए हजरत बिलाल तो चवे ओ शहजादा मां तव्हांजी फरमाइश कीअं मोटाया जो मुंहिंजो महबूब तव्हांखे कुल्हनि ते खणी घुमाईंदो हुयो हाणे जिते चओ तिथे मां बि बांग चवां चवनि था मस्जिद नबवी जे छत ते बि बांग चओ जेॾी महिल हज़रत बिलाल मस्जिद नबवी जे छत ते बीठो आहे ऐं बांग चई अल्लाहु अकबर उहा दर्द ऐं सोज़ वारो आवाज़ जेॾी महिल मदीने जे फज़ाउनि में गूंजो आहे माण्हू घरनि मां निकिरी पिया डोड़ंदा मस्जिद नबवी ॾे आया हत्ता के पर्देदार न्याणियूं कुआरियूं पर्देदार न्याणियूं उहे बि बुरका ओढे ॿाहिरि निकिरी पियूं हुज़ूर जो दौर यादि अची वियो का अखि अहिड़ी न बची जंहिंमें लुड़को न हुजे एॾो त मदीने में रोज थी वियो पूरी सहाबा जी जमायत मर्द औरतूं सगीर कबीर ज़ारो क़तार रोअण लॻा मस्जिद नबवी माण्हुनि सां भरिजी वई बिलाल तो चवे अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जेॾी महिल इहे लफ़्ज़ चया अथई आंगुर खयई ऐं बेहोश थी किरी पियो बांग मुकमिल करे न सघियो तुझे दीदार ले मदनी लगे में लुआ लुआ अंदर लोरी दिल बेहाल कयो बेवसे खसे दिल यार में जोरी मुझा दोस्तों जेॾीमहिल बिलाल इश्क में किरियो आ पर्दा हटी विया मुस्तफा जो दीदार नसीब थी वियो हबीबन जो मुखड़ो सामो ज़ाहिर थी वियो हबीबन जो जलवो ॾिसी हज़रत बिलाल मुझे सुने हबीब जो आशिक चए थो अॼु मुंहिंजे लाइ ईद थी वई।